कमरे में खड़े कवर पहले दी बाकी मानो तक ये थोड़ा ॿुधाइजो नंढड़ी सां जेका ज़्यादती थी आहे किथे इहो वाक़ियो पेश आयो आहे कहिड़ी जॻह जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि उहे जवाबदार गिरफ़्तार करे आया आहियूं वधीक जांच कयूं था त केतिरा मुलविस आहिनि छा आहे मसइलो हींअर हिन जो इलाज ज़रूरी आहे पहिरीं हिन जो इलाज हींअर अस्पताल में घणो टाइम थियो आहे डॉक्टराणी कान्हे इलाज खां वधीक थी वियो आहे न का डॉक्टर कोन्हे बाबू बस चेकअप कोन्हे थियो त चेकअप हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे इलाज हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे असल सां अंदर कंडीशन कहिड़ी आहे उहा अलॻि ॻाल्हि हूंदी आहे इलाज अलॻि ॻाल्हि हूंदी आहे बाबा मर्ज़ी अथव पर मूंखे नथो लॻे न न मर्ज़ी जी ॻाल्हि न आहे इलाज में न इंजेक्शन पहिरां ॾिसो सही हुनजी कंडीशन छा उहा आहे हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे बाबा उहो एंटीबायोटिक ऐं रत बियाण इंजेक्शन ॾियणी पवंदो फ्लूइड ॾियणो पवंदो आहे उहो त असांजो कमु आहे न हा दादू में इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आए 3 सालन जी मासूम ॿारड़ी सां जिनसी ज़्यादती जो निशानो बनायो आहे ही जेका मासूम ॿारड़ी जंहिंजी उमिरि 2.5 खां 3 साल आहे इंसान वहशी जेके दरिंदा आहिनि उन्हनि इंसानियत जी सभु हदूं पार करे छॾियूं आहिनि मासूम निंगरी खे जिनसी ज़्यादती जो निशानो बनायो आहे कलाक थी वियो आहे मासूम ॿारड़ी खे सिविल अस्पताल दादू में आंदो वियो आहे पर हिते डॉक्टराणी अञा ताईं मौजूदु न आहे ऐं जेका ॿारड़ी जेका हालत आहे उहा तव्हां ॾिसी सघो था इंतिहाई तशवीशनाक हालत में आहे पर हिते दादू अस्पताल जी बेअसी इहा आहे जो अञा ताईं डॉक्टराणी हिते मौजूदु न आहे जेको ॿारड़ी जो इलाज करे सघे हर जाए हर जाए कुछ भी करने मतलब कम जल्दी कम बाबा मुझे ड्यूटी ना एमएलसी जी डॉक्टर जी डॉक्टर मिस्टर आए जेसताईं ड्यूटी वारी जेसताईं उन्हनि ब्लडिंग थी थिए 3 सालनि जी आहे अच्छा हा वो सुन महिरबानी ये तो ना क्यों चली मुझे ड्यूटी ना है ना हले न मुझे तव्हांखे 10 दफ़ा माण्हू मोकिलियो आहे बाबा मुझे ड्यूटी ड्यूटी न हुजे मुंहिंजी कम करे सघे तूं करे सघे मां 5 ते अचां त तूं करे सघे करे तो वो है कुछ असांखे कोई कोन ॿुधायो त असांखे केतिरो इंफॉर्मेशन आहे त रिप केस आहे डॉक्टर खे घुरायो डॉक्टर जे कराई आहे इंचार्ज एमएमसी जी उहा ईंदी मां पंहिंजी ओटी मां आई आहियां डिलीवरी कराया बस सीज़र कराया आहियां महिरबानी तव्हांजी महिरबानी महिरबानी असां पंहिंजा सुबुह खां वठी जेके सभु पूरा कया महिरबानी